कश्मीर कंदकोट के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात मुतासिरीन की सहायता लाइ मीर हैदर अली खान बिजाणी पारां शुरू कयल रिलीफ मुहिम ज़ोर शोर से जारी है। मीर हैदर अली खान बिजाणी पंहिंजे ॾेही तोड़े परॾेही दोस्तनि जी टीमुनि सां गॾु इलाइक़े जा मुश्किल रस्ता ऐं फ़ासिला तय करे बरसात सबब तबाह थियल इलाइक़नि में पहुची मिलियल ॼाण मूजिबि बरसात मुतासिरनि में 4 ट्रकूं राशन तक़सीम कयूं। इन मौके ते मीर हैदर अली खान बिजाणी डिडन वेब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कुदरती आफ़त बरसात सॼे सूबे सिंध जी ज़िले कश्मीर कंदकोट खे बि पंहिंजी तबाही हेठि आणे छॾियो आहे। काफ़ी ॾींहंनि खां बरसात बंदि थियण बावजूदि इलाइक़े में पाणी बीठल आहे। घरनि खां बेघर थियल माण्हू रोड रस्तनि बंदनि ऐं टिबनि ते ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। असीं वसादार ज़िले कश्मीर कंदकोट जे बरसात मुतासिर अवाम खे रिलीफ ॾियण जी कोशिश करे रहिया आहियूं। हुन वधीक चवणु हो त अॼु मुंहिंजे कुझु मुल्की ऐं कुझु परॾेही दोस्तनि ज़िले कश्मीर कंदकोट जे मुख़्तलिफ़ बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो ऐं राशन तक़सीम करायो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।